साईं, हैदर अञा ताईं घर नाहे आयो। हैदर जो थियो आहे दिमाग़ ख़राब। जीअं न दिमाग़ सिधो थींदुसि पाण ई घर मोटी ईंदो। तव्हां सां त मिलियो हूंदो न, त तव्हां पुछोसां त घर छो नथो अचे? मोतबर जूं ख़बरूं ई पहुचियूं। पुछोमांसि मिलियो चई त पहिरियों कंदुसि सिकूअ खे पूरो, पोइ कंदुसि ब्रह्म, घर में ईंदुसि। छा हू हीअं करे सघे थो? माई मूंखां थी पुछी, हा तुंहिंजो मुड़ुसु साम्हूं जो, तोखे ख़बर हूंदी। मूंखां वधीक त हुनखे तव्हां सुञाणींदा आहियो। ॿाहिरि विया हुयव त हुनखे वठी अचो आहे। माई मां दादरा जो वञी हुन पोयां धिका कोन खाईंदुसि। बाक़ी तुंहिंजो रिया फाटे थो त वञी ठापुर ॿाहिरि ॻोल्हीसि। जेकॾहिं नुक़सानु करे त पोइ वरी छा नुक़सानु कंदो त मूं को टीको खाईंदोमांसि छा? हा कंदो त मां बि पाण वञी ॾींदो। मां उहो ज़िम्मेवारु आहियां छा? मूं चयो त मां त वञी माण्हू मार। जे अदा सिकूअ खे कुझु बि थियो न त उनजो ॾोही मां तव्हांखे सम्झंदसि। मुड़ुसु तुंहिंजो आहे ऐं चाची आमना जो पुटु आहे। रवियो जेकॾहिं सुठो रखोसि हा न त राति जो ॿारु धिका कोन खाए हा। उनजो त घर में तो रहण ई हराम करे छॾियो आहे। हाणे इहो इल्ज़ाम बि असांजे मथां ॾिजां। पर छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। अचे खण तव्हां सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।